अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान थाणे जी हद देहात समेत पूरे इलाइक़े में बदअमनी जी बाहि भड़की पई। ॾोहनि खां ॾींहुं राति ख़ाली न आहे। खानवान पुलिस को बूटो न ॿारे सघी। आवाम परेशान, इंतज़ामिया तमाशाई बणियल। गुज़िरियल राति खानवान थाणे जी हद देहात मां 3 नामालूम चोर अब्दुल जब्बार राजपूत जे मेडिकल स्टोर जे शटर जा ताला तोड़े 100 वोल्ट जी बैटरी, UPS ऐं कुझु दवाऊं ऐं रोक रक़म चोरी करे दीदा दिलेरीअ सां फरार थी विया, जंहिंजा पेरोवाटन ज़रिए पेरा खणाया विया, जेके थोरे फ़ासिले ते हली गायब थी विया। यादि रहे त गुज़िरियल हफ़्ते खां खानवान थाणे जी हद में चोरी ऐं फुर्जूं वारदातूं रोज़मर्रा जो मामूल बणिजी वियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं देहात लिंक रोड ऐं 9 लखी वाह जे ट्रिमोर मोरी वटां 2 पोरियतनि कुर्बान जलपाणी मोल ॾिनूं। ख़ासि किलीअ खां 2 मोटरसाइकिल 3 फोरू हथियारनि जे ज़ोर ते फुरे विया। उन खां अॻु देहात मां मोबाइल कम्यूनिकेशन दुकान तां ताला तोड़े 1000 रुपयनि जी चोरी थी वई। एतिरनि चोरियुनि ऐं फुरनि जे वारदात हूंदे बि खानवान पुलिस के बि उपाउ न वरिता। पुलिस जहिड़े रवैये ऐं ॾोहनि जी अहिड़ी सूरत हाल हितां जे माण्हुनि में ॻणती ऐं ख़ौफ़ जी लहर पखिड़ियल आहे। उन ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखंदे देहात में को बि कारोबार करण लाइ तयारु न आहे। हिकु लॉकडाउन सबबि बुख ऐं बदाले सबबि माण्हुनि जा हालात ठीकु न आहिनि ऐं ॿियो वरी चोरी ऐं फुरनि जूं वारदातूं उरूज ते पहुतल आहिनि। उन सूरत हाल जे करे हितां जो आवाम तमामु घणो परेशान आहे। अहिड़ी सूरत हाल ते शहरनि तरफ़ां देहात खानवान लिंक रोड ते धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई। मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर गुलाम हैदर खोखर, खालिद राजपूत, आबिद राजपूत, हाजी फरजंद अली राजपूत, यार मोहम्मद लांघा ऐं ॿियनि SHO खानवान खे अल्टीमेटम ॾींदे चयो त इलाइक़े मां थियल चोरूं ऐं फुरूं 2 ॾींहनि अंदरि वापसि न करायूं वयूं त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुज़ाहिरीन SSP नौशरो फिरोज़, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो त खानवान थाणे जे हद देहात ऐं भर पासे में थियल चोरियूं वापसि करायूं वञनि ऐं खानवान थाणे जे पुलिस जी चङी तरह कनमेट कई वञे त जीअं खिते में अमुन अमान कराए आवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। भाई हे मुझे 3 चक्कर में निकल भागो आहे। पुलिस का भी नथी करे कार्रवाई। निंद्रा को नेंद्र सुतला मारा पुलिस हर वक्त गवर्नमेंट में पुलिस का बात सही लगी भैया कुछ कोन थी करे। असा जो असा चोरी मोटा ही देई वने असा बाद हक में चोरी मिले असा जो मौक़ भी आए थी बदमनी एकड़ी उरूज ते चढ़ियल आहे। पुलिस निंद्र सुतल आहे। इदारा को भी कोन्हनि के कंहिंजी का मालिकी कोन्हे का। हे 3 दफ़ो ही दुकान भॻो आहे। कल 2 मोटरसाइकिलूं सरेआम शहर मां फुरी वियूं आहिनि। SHO खे चओ हा माण्हू मोकिलियां थो, सिपाही 5 मोकिलियां थो। असांजी कंहिं बि पुलिस वारे सां या कंहिं SHO सां जातियात कोन्हे। असां इहो चवंदासीं कानून रमदार आहे, अमुन खपे ऐं असांखे इहा ॻाल्हि क्लियर वाज़े चवंदा SSP नौशरो फिरोज़ के, IG सिंध के, DIG बेनज़ीराबाद के असांखे ही चोरी ॾिनी वञे, मुटाए ॾिनी वञे, चोरनि खे पकड़ियो वञे, असां माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जे अगरि इहो ज़ुल्म या गुंडागर्दी रही असां इहो ई सम्झासीं पुलिस ऐं कानून जा इदारा चोरनि सां ॿधल आहिनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।